नाज़रीन, सिंध हुकूमत IBA टेस्ट में 40 सैकड़ों मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे नौकरी ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो आहे त 40 सैकड़ो मार्कूं खणंदड़नि खे ॿीहर टेस्ट ॾियणी पवंदी। 40 सैकड़ो खां घटि मार्कूं खणंदड़नि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी, जंहिं बाद उहे बि टेस्ट में वेही सघंदा। ॿार वण हेठां पढ़ी सघे थो, पर उस्ताद खां सवाइ नथो पढ़ी सघे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सूबे में 35,870 उस्तादनि जी जॻह ख़ाली हुई। IBA टेस्ट ज़रिए मेरिट ते भर्ती कई, जंहिं करे हार्ड एरिया वारनि खे 40 सैकड़ो ते पास करे सघिजे थो त ॿियनि इलाइक़नि जे उम्मीदवारनि खे बि पास करणु घुर्जे। मुराद अली शाह चयो आहे त दहशतगर्द जो को बि मज़हब ऐं ज़बान नाहे हूंदी। सिंध में 5 महीननि दौरान दहशतगर्दी जा 11 वाक़िया थी चुका आहिनि। वापारियुनि सां ॻाल्हियूं करण बैदि ई मार्केटनि जे खोलण ऐं बंदि करण जो वक़्तु तइ कयो वेंदो। दुकानदार ऐं शहरी शकी माण्हू खे ॾिसंदे फौरी तौर इतला ॾियनि। नाज़रीन, अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध हुकूमत IBA टेस्ट में 40 सैकड़ो मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे नौकरी ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 40 सैकड़ो मार्कूं खणंदड़नि खे ॿीहर टेस्ट ॾियणी पवंदी। 40 सैकड़ो खां घटि मार्कूं खणंदड़नि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी, जंहिं बाद उहे बि टेस्ट में वेही सघंदा। ॿार वण हेठां पढ़ी सघे थो, पर उस्ताद खां सवाइ नथो पढ़ी सघे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सूबे में 35,870 उस्तादनि जी जॻह ख़ाली हुई। IBA टेस्ट ज़रिए मेरिट ते भर्ती कई, जंहिं करे हार्ड एरिया वारनि खे 40 सैकड़ो ते पास करे सघिजे थो त ॿियनि इलाइक़नि जे उम्मीदवारनि खे बि पास करणु घुर्जे। मुराद अली शाह चयो आहे त दहशतगर्द जो को बि मज़हब ऐं ज़बान नाहे हूंदी। सिंध में 5 महीननि दौरान दहशतगर्दी जा 11 वाक़िया थी चुका आहिनि। वापारियुनि सां ॻाल्हियूं करण बैदि ई मार्केटनि जे खोलण ऐं बंदि करण जो वक़्तु तइ कयो वेंदो। दुकानदार ऐं शहरी शकी माण्हू खे ॾिसंदे फौरी तौर ते इतला ॾियनि।